Welcome to Time News Studios. You are watching 2 p.m. Bulletin. इसराइल गज़ा में 60 ॾींहंनि लाइ जंगबंदी खे हतमी शक्ल ॾियण जे लाइ ज़रूरी शर्तनि ते इतफ़ाक़ करे वरितो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प जी दावा। सोशल मीडिया ते जारी कयल बयान में सदर ट्रम्प चयो आहे त तजवीज़ कयल मुआहदे जे दौरान असां जंग जे ख़ात्मे लाइ समूरनि धुरनि सां गॾिजी कमु कंदासीं। कतर ऐं मिस्र अमन लाइ घणी महिनत कई आहे। हातमी तजवीज़ पेश कंदासीं। उमेद आहे त हमास मुआहदे खे क़बूल कंदो। जेकॾहिं ईअं न थियो त हालतूं बहितर न थींदियूं पर बहितर ख़राब थी वेंदियूं। तालिबान हुकूमत जे वाइदनि जूं भञकड़ियूं ख़िते में अदम इस्तेहकाम जो सबबु बणिजी रहियूं आहिनि। अफ़गान उबूरी हुकूमत दोहा मुआहदे में कयल वाइदनि जी पासदारी करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। बिलावल भुट्टो चयो त तालिबान हुकूमत अचण बाद अफ़गान सरज़मीन पाकिस्तान में थींदड़ हमलनि में 40% इज़ाफ़ो थियो आहे। दहशतगर्दी आलमी मसइलो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में वॾो जानी ऐं माली नुक़सानु बर्दाश्त कयो आहे। असां कॾहिं बि दहशतगर्दी खे दावत न ॾिनी आहे। जॾहिं बि दहशतगर्दी आई आहे त असां झुकिया न पर विढ़िया आहियूं। पाकिस्तान जी डिक्शनरी में सरेंडर करणु शामिल आहे। दुनिया खां मुतालबो आहे त हू पाकिस्तान जी सपोर्ट कुर्बानीनि ऐं अज़म जो एतिराम करे। बिलावल भुट्टो चयो त भारत खे दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाकिस्तान जी सलाहियतुनि मां सिखणु घुरिजे। दहशतगर्दी जे तदारक लाइ भारत सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहियूं। भारत गॾिजी पाणी दहशतगर्दी ऐं कश्मीर मसइलनि ते ॻाल्हियूं करे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जज जस्टिस मंसूर अली शाह जो सेक्रेटरी जुडिशल कमीशन खे ख़त। जजिस जी सीनियरिटी जे तयन वारे मामले ते ख़दशनि जो इज़हार। ज़रनि मूजिबि ख़त में जस्टिस मंसूर अली शाह गुज़िरियल ॾींहुं जुडिशल कमीशन जे इजलास खां अॻु ख़त लिखियो हो। ख़त में जस्टिस मंसूर अली शाह मौक़िफ़ अख़्तियार कयो त जजिस जी सीनियरिटी जहिड़े अहम ऐं हसास मामले ते चीफ जस्टिस ऐं ॿिनि लाॻापियल अख़्तियारनि सां मुशावरत न कई वई, जेका आइन जे घुर्जुनि जे उबतड़ आहे। आइन जे आर्टिकल 203 ते सदर चीफ जस्टिस सां मुशावरत जो पाबंद हो, पर उन जे उबतड़ जल्दबाज़ी में पाण मुरादो सीनियरिटी जो तयन करे छॾियो। सीनियरिटी जो मामिलो पहिरियों खां ई इंट्रा कोर्ट अपील में ॿुधणी हेठि आहे। हिकु तरफ़ो फ़ैसिलो करणु मुनासिब न हो। सिंध में अॼु खां 5 जुलाई ताईं बरसातुनि जी अॻकथी। मौसमियात खाते मूनसून अलर्ट जारी करे छॾियो। सिंध में ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं विचोले दर्जे जी बरसात जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते जो चवणु आहे त थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास ऐं सांगड़ ज़िलनि में गजगोड़ ऐं खिवण सां वसकारो थी सघे थो। ईंदड़ 3 ॾींहंनि दौरान कराची, दादू, खैरपुर, सखर ऐं लाड़काणो, बदीन, सजावल, हैदराबाद, जामचोरो ऐं टंडो मोहम्मद खान में हल्की बरसात जो इम्कान आहे। नेपरा पहिरीं जुलाई खां बिजली जे बुनियादी टेरिफ में ₹1.15 घटिताई करे छॾी। नेपरा जो चवणु आहे त बिजली जे अघनि में घटिताई के इलेक्ट्रिक समेत सॼे मुल्क जे वापेदारनि ते लागू हूंदी। ₹1.15 घटिताई लाइफ लाइन वापेदारनि ते लागू न हूंदी। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ी 100 इंडेक्स 1,29,000 जे हद बि पार करे छॾी। अंगारे ते नए माली साल जे पहिरें ॾींहुं मार्केट 2,572 पॉइंट जी वाध 1,28,199 पॉइंट जी बुलंद तरीन सतह ते बंदि थी हुई। अॼु 100 इंडेक्स 1,742 पॉइंट जे वाध तारीख़ जे बुलंद तरीन सतह 1,29,841 पॉइंट्स ते पहुची वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त टैक्स न ॾींदड़नि ऐं समूरे सनअती पैदावारी अमल खे डिजिटाइज़ करे टैक्स नेट में आंदो वञे। टैक्स उगाड़ी जे फर्ज़नि में FBR अवाम सां इज़त सां पेश अचे। मैशत जी तरक़ी लाइ समूरा सरकारी इदारा FBR सां मुकमिल सहकार कनि। माशी हदफ़नि जी उगाड़ी में कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म रिटेल सेक्टर में FBR पॉइंट ऑफ सेल सिस्टम जो दायरो वधाइण जी बि हिदायत करे छॾी। FBR जे डिजिटाइज़ेशन ऐं ॿियनि सुधारनि बाबति इजलास दौरान वज़ीर आज़म खे ब्रीफिंग ॾिनी वई। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसा। नींगड़ समेत 7 ॼणा फौत, औरत समेत 10 खां वधीक ज़ख़्मी। जेकाबाद भरिसां वैगन कल्टी थियण सबबि जमालदीन कटो ऐं मोहम्मद मिठल माशी फौत। नीगर मुजिब, मुज़फ़र अली ऐं अंबरीन मेमून समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। कंबर भरिसां बि रोड हादसे में 2 ॼणा अजुल जो शिकार। ॻोठु दोस्त अली नाइच वटे ट्रैक्टर जो टक्कर लॻण सबबि मोटरसाइकिल सवार अली रज़ा ऐं इरशाद चांडियो फौत। मटियारी भरिसां क़ौमी शराह ते मज़दा जो गॾु गाॾे खे टक्कर। 14 वरनि जो नीगर शहबाज़ मजीदाणो फौत। राणीपुर शहर बाब अहमद शाह गेट वटि कोच ऐं ट्रैक्टर ट्राली में टक्कर। कोच ड्राइवर रब नवाज़ चिन्योट फौत।
ट्रैक्टर ड्राइवर समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सरहद भरिसां बुअ सां भरियल ट्रैक्टर ट्राली कल्टी, 1 ॼणो फौत, 2 ज़ख़्मी। सकरन भरिसां क़ौमी शहरा ते पेट्रोल सां भरियल टैंकर कल्टी थी पियो। मोरो भरिसां सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कंदड़ नारी जो लाश हथ, संदसि धीउ जी ॻोल्हा जारी। 1 ॾींहुं अॻु ॻोठु लगारी विचाराणी वासण फज़ीला लगारी 2 वरियनि जी मासूम धीउ समेत सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कयो हो। ॻोल्हा बाद अॼु नारी फज़ीला लगारी जो लाश हथ आयो, संदसि न्याणी जी ॻोल्हा जारी। वारसनि जो चवणु आहे त मासूम ॿाड़ी बीमार रहंदी हुई। गुरबत ऐं ॿाड़ी जो इलाज न थियण सबबि फज़ीला पंहिंजी धीउ समेत सिंधु दरिया में टपो ॾेई आपघात कयो। रत जे रिश्तनि खे बाहि लॻी वई। कराची में ज़ालिम पीउ बेलचा हणी पुट खे क़त्ल करे छॾियो। जवाबदार गिरफ़्तार। इकबाल मार्केट थाणे जी हद राजा तनवीर कॉलोनी में जवाबदार अब्दुल गफ़ार बेलचा हणी नौजवान पुट अली खान खे क़त्ल कयो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार अब्दुल गफ़ार खे गिरफ़्तार कयो आहे। वधीक जांच कई पई वञे। मीरपुर माथिलो वासी नौजवान 10 ॾींहनि खां गुम वारसनि अॻवा जो शक ज़ाहिर करे छॾियो। बाज़ियाबी लाइ पाक किताब खणी एहतिजाज। ॻोठु अमीर बख़्श हैदराणी वासी नौजवान इसरार अली हैदराणी 10 ॾींहं अॻु मज़दूरी लाइ शहर वियो हो। वारसनि जो चवणु आहे त शक आहे त नौजवान खे अॻवा कयो वियो आहे, खेसि बाज़ियाब कराए वञे। कुनरी में जवाबदारनि जो मेडिकल स्टोर ते हमिलो, 4 ॼणा ज़ख़्मी। वाक़े ख़िलाफ़ दुकानदारनि जो कारोबार बंदि करे शहर जे मुख्य चौक ते धरणो। ज़ख़्मी मेडिकल स्टोर मालिक सतराम माली चयो आहे त 8 खां वधीक जवाबदारनि मेडिकल स्टोर ते हमिलो कयो। जवाबदारनि असांखे ज़ख़्मी करण बाद भञा ऐं फुलुट कई। जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। पीरवसण भरिसां नारी सां ज़्यादती जे केस में नामज़द जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जी चढ़ाई। जवाबदारनि जी मुबैना फायरिंग। वॾो मुंशी ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त ॻोठु फैज़ मोहम्मद मोजाई ते चढ़ाई दौरान जवाबदारनि जी फायरिंग में पीरवसण थाणे जो वॾो मुंशी निसार मंगणे जो ज़ख़्मी थी पियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हिकु जवाबदार जाफ़र मोजाई खे पिस्टल समेत गिरफ़्तार कयो आहे। संदसि पुटु शिराज़ मोजाई ऐं ॿिया जवाबदार फरार थी विया। ऐं भारत जी मेज़बानी में एशिया कप न्यूट्रल वेन्यू ते खेॾियो वेंदो। भारतीय मीडिया जी दावा। एशिया कप 4 या 5 सेप्टेम्बर ते शुरू थींदो। पाक भारत टाकड़ो 7 सेप्टेम्बर ते दुबई में थींदो। सुपर 4 जी मैच 14 सेप्टेम्बर ते थियण जो इम्कानु आहे। भारतीय मीडिया मूजिबि भारत जी मेज़बानी में एशिया कप UAE में खेॾियो वेंदो। एशिया कप T20 फॉर्मेट में खेॾियो वेंदो। फाइनल 21 सेप्टेम्बर ते खेॾियो वेंदो। एशिया कप पाकिस्तान, भारत, अफ़गानिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका ऐं UAE जूं टीमूं खेॾंदियूं।